how I'm looking. Beautiful. पंहिंजी बेबाकी तौर मशहूर मॉडल कंदिल बलोच जी अॼु पहिरीं वरसी मल्हाई वई। खेसि पंहिंजे सॻे भाउ गिरत जे नाले ते क़तल कयो हो। डेरा गाज़ी खान जे नंढड़े ॻोठ सां तालुक़ रखंदड़ फौज़ आज़ीम मुड़िस खां अलहदगीअ बाद कंदिल बलोच नाले पंहिंजी सुञाणप ठाहे गैर मामूली ज़िंदगीअ जी शुरूआत कई ऐं पंहिंजी तकरारी पोस्टस जे करे तमामु थोरे अरसे में सोशल मीडिया सेलिब्रिटी बणिजी वई। कंदिल बलोच जेका समाज खां ॾिनल न हुई, खेसि जेको चवणो हूंदो होसि चई ॾींदी हुई ऐं उहा ई आदत संदसि मौत जो सबबु बणी। सोशल मीडिया ते सुठी मोट मिलण बाद नंढड़े ॻोठ सां वास्तो रखंदड़ इन छोकिरीअ तमामु वॾा ख्वाब सजाए छॾिया ऐं हूअ पाण खे पावर ऑफ गर्ल्स यानी छोकिरियुनि जी ताक़त चवंदी हुई। कंदिल जो सोशल मीडिया क्वीन बणजण वारी कहाणी जुदोजहद ऐं ॾुखियाईनि सां भरियल आहे। कंदिल बलोच जे लाइफ स्टाइल खे जिते घणनि माण्हुनि पसंदि कयो, उते ई सणसि नफ़रत कंदड़नि जो अंग बि वॾो हो ऐं संदसि ज़िंदगी जी पुॼाणी गैरत जे नाले ते क़त्ल जी सूरत में थी ऐं ईअं कुझु बणजण जी कोशिश में कंदिल बलोच हयाती विञाए वेठी। कंदिल बलोच सोशल मीडिया ते पंहिंजी बेबाक तस्वीरुनि, रक़्स ऐं ॿियनि सरगर्मियुनि जे करे तमामु घणी मक़बूलियत माणी, पर मुल्तान सां तालुक़ रखंदड़ मौलवी मुफ्ती अब्दुल कवी सां मुलाक़ात दौरान निकितल सेल्फीज़ जे करे हूअ इलेक्ट्रॉनिक या ईअं खणी चइजे त मेन स्ट्रीम मीडिया ते मशहूर थी वई ऐं शायदि उहा ॻाल्हि संदसि मौत जो कारण बि बणी। हिकु साल अॻु अॼोके ॾींहं ते हर न्यूज़ चैनल ते ख़बर नशर थी त कंदिल बलोच खे पंहिंजे सॻे भाउ क़त्ल करे छॾियो। गिरफ़्तारी खां पोइ कंदिल जे भाउ वसीम बलोच क़त्ल जो इतराफ़ कंदे चयो त कंदिल सबबु संदसि ख़ानदान जी बेइज़ती थी रही हुई ऐं समाजी मीडिया ते रखियल वीडियोज़ ते खेसि माण्हू ताना ॾियनि पिया जेके खेसि बर्दाश्त न पिया थियनि। कंदिल बलोच जे क़त्ल केस में संदसि भाउ समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं ॿुधायो पियो वञे त कंदिल जो भाउ खेसि क़त्ल करण बाद जंहिं गाॾीअ में फरार थियो उहा मुफ्ती अब्दुल कवी जे वेझे माइट जी हुई। मुफ्ती अब्दुल कवी कंदिल बलोच जे क़त्ल में मुलविस हुजण खां इनकार करे थो ऐं संदसि मौत खां पोइ जॾहिं साणसि राब्तो कयो वियो त हुन चयो त हू मासूम आहे, कंदिल जो क़त्ल जहिड़ी करणी तहिड़ी भरणी आहे। गिरत जे नाले ते क़त्ल कयल कंदिल बलोच जी पहिरीं वरसी मल्हाई वई ऐं संदसि मौत सां अॻिते वधण ऐं कुझु बणजण जी ख़्वाहिशमंद औरतुनि खे तमामु घणी मायूसी थी। कंदिल जे अमल सां को मुतफ़िक़ हुजे या न, पर संदसि क़त्ल इंसानियत ऐं इस्लाम जे ख़िलाफ़ आहे।